नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज सौ्हो चयो आहे त थरपारकर ज़िले में कम कंदड़ समाजी तंज़ीमनि हमेशा ॾुखे वक़्त में पाण मल्हायो आहे ऐं ताज़िन चौमासे पवंदड़ बरसातनि सबबि मुतासिर थींदड़ इलाइक़नि जे माण्हुनि जी मदद करण लाइ इंसानी ख़िदमत वारी जज़्बे सां अॻिते अचणु घुर्जे त जीअं इन जी वहार थी सघे। अहिड़नि ॻाल्हियुनि जो इज़हार अॼु दरबार हाल मिठी में थरपारकर ज़िले में कम कंदड़ समाजी तंज़ीम जे नुमाइंदनि सां गॾिजी सदारत कंदे हिननि वधीक चयो त थरपारकर ज़िले में खुराक में कंदड़ समाजी तंज़ीम मुतासिर थींदड़ माण्हुनि जी मदद लाइ फौरी तौर ते 10,000 राशन बैग फराहम कनि त जीअं इहे वधीक मुतासिर थींदड़ इलाइक़नि जी मुतासिरनि में विराई सघजनि। इहे राशन बैग विरासत जो कम ज़िले इंतज़ामिया पाण कंदी, जॾहिं त सिहत ऐं ॿिनि शोबनि में कम कंदड़ समाजी तंज़ीम पिणु सिहत खाते थरपारकर जी टीमनि सां गॾिजी मुतासिर थींदड़ इलाइक़नि में सिहत जी सहूलत जी फराहमी लाइ कम कंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।